मुशाइरे सां हिन अदबी सरगर्मी सां हिन सयाती माग जी अॼु सूंहं बि तव्हां ॿीणी करे छॾी। सियासत या समाज जे धूड़ ऐं दज़ में जंहिं मुआशरे में असां रहूं था अहिड़ा प्रोग्राम दिलनि ऐं रूह जे वुज़ूअ जे मुतरादिफ़ आहिनि। ख़ूबसूरत माग ते जेकॾहिं असां सिंधी अदबी संगत जी छो न हिकिड़ी रिहाण कजे, छो न हिकिड़ी दीवाननि जे देस में मूंखे कहिड़ी आथत ॾियण। ही गज़ल आहे गज़ब मां कसम थो खणा, तूं अखियूं खण पिरी मां कलम थो खणा, तुंहिंजे दीदार में थी बचे ज़िंदगी। उहिदेदारनि खे, शाइरनि खे, कहाणीकारनि खे, नावेल निगारनि खे हिकिड़ी इज़त ॾींदी आई आहे। अहिड़ा प्रोग्राम करणु तमामु सुठो अमल आहे ऐं ख़ासि करे ही असांजी तारीख़ी जेका जॻह आहे। सिंधी अदबी शाख कंबर तरफ़ां नज़म जे सोणे शाइर मसीह मक्सी सां रूह रिहाण ऐं मुशाइरे जी तक़रीब सिंध जे तारीख़ी बाग़ लंघढंड ते रखी वई आहे। हिते मौजूदु शाइरनि, अदीबनि, कहाणीकारनि, सुघड़नि सां कचहरी कंदासीं त अॼु जे हिन मुशाइरे खे ऐं जेका मसीह मक्सी सां रूह रिहाण कई वई आहे उन सिलसिले में छा था ॿुधाइनि। त सिंधी अदबी संगत कंबर उन जूं ई रवायतूं रहियूं आहिनि त उहा मुसलसिल पंहिंजे अदबी संगत जे मेंबरनि खे, उहिदेदारनि खे, शाइरनि खे, कहाणीकारनि खे, नावेल निगारनि खे हिकिड़ी इज़त ॾींदी आई आहे, शोहरत ॾींदी आई आहे ऐं पज़ीराई ॾींदी रही आहे। मसीह बख्शी सां थिए थी जेको मसीह बख्शी असांजो सिंध जो नज़म जो वॾे में वॾो शाइर आहे। पहिरियों तव्हां सिंधी अदबी संगत वारनि खे मुबारकबाद था ॾियूं त हिकिड़े अहिड़े माहौल में अहिड़ा प्रोग्राम करणु तमामु सुठो अमल आहे ऐं ख़ासि करे ही असांजी तारीख़ी जेका जॻह आहे लंघढंड, जंहिं ते दुनिया जा मञियल हुकुमरान या बादशाह विज़िट करे विया आहिनि ऐं उते ही असांजो सिंधी अदबी संगत जो प्रोग्राम तमामु ॾाढो भलो ऐं बहितरीनु अमल आहे ऐं हीअ त असां इलाइक़े वारनि लाइ बि ॼण ॾाढो हिकिड़ो सुठो सवण आहे, छो त हीअ हिकिड़ो मतिलबु त पुठिते पयल ॼण त हिकिड़ी साइड ते आहे हिकिड़ी शइ जंहिंखे तव्हां हिकिड़ो उजागर था कयो ऐं तमामु भलो अमल आहे, हिनखे मां सुठो सवण थो सम्झां। ऐं जेको प्रोग्राम थियो हिकिड़ो शानदार ऐं बहितरीनु प्रोग्राम थियो। हीअ जीअं त सिंध जी तारीख़ी जॻह आहे जेके मगाननि में असांजी लंघढंड, हिते प्रोग्राम कयो आहे, भरपूर ऐं ज़बरदस्त प्रोग्राम थियो। पूरे दोस्तनि खे भेटा पेश कई। सिंधी अदबी संगत शाख कंबर जे तरफ़ां तमामु घणा मुशाइरा ऐं प्रोग्राम थींदा रहिया आहिनि ऐं हीउ प्रोग्राम जेको असां अॼु हिते अरेंज कयो आहे उहो मसीह मक्सी जे नाम आहे। मसीह मक्सी हिकु उस्ताद सां गॾु बहितरीनु कंबर शहर जो शाइर बि आहे ऐं असां उनखे भेटा ॾियण जे लाइ हिते सभु गॾु थिया आहियूं। सभ खां पहिरियां त सिंधी अदबी संगत शाख कंबर जे मानवरनि दोस्तनि खे भलीकार, उनखां बाद उनखे मुबारकबाद पेश था कयूं त हिन तारीख़ी माग ते लंघढंड ते असांजे कंबर जे नज़म जे आला पाए जे हिकु शाइर मसीह मक्सी सां रिहाण रथी, जिथे प्रोग्राम तमामु बहितर अंदाज़ में पेश कयो वियो। सभिनी दोस्तनि, शाइरनि, अदीबनि ऐं सुघड़नि पंहिंजा पंहिंजा नयूं निकोर कविताऊं पेश कयूं। तमामु घणो मज़ो आयो। वरी बि आउं सिंधी अदबी संगत शाख कंबर जे सभिनी मेंबरनि, उहिदेदारनि खे जज़ थो ॾियां। ॻाल्हि आहे साईं, हीअ अदबी संगत कंबर शाख जो हिकिड़ो सुठो अमल आहे जंहिं मसीहुद्दीन मक्सी जो प्रोग्राम मुशाइरे जो हिते रखियो ऐं सभु दोस्त आया त आउं सोणे लतीफ़ जे सोणनि सिटुनि सां हिन सॼी संगत जी आजा कंदुमि त आया आस थिया मुंहिंजा ॿारोचा त बंबोर में पसी पर पुनो जी नहसी नेण ठरियाम गूंदर विसरियाम सुखनि शाखूं कढियूं। हीअ असांजे सिंधी अदबी संगत वारनि जो हिकिड़ो तमामु सुठो सवण आहे। हीअ ॿोली लोली जी ख़िदमत आहे। असां सभु धरती धणी हिन धरतीअ जा वारस आहियूं। असां पंहिंजे मुशाइरे में शहरनि जे ज़रिए पंहिंजी क़ौम खे, पंहिंजी तारीख़ुनि खे उजागर कयूं था ऐं हीअ अहिड़ा प्रोग्राम ऐं हर वक़्तु थींदा रहनि जीअं असांजी ॿोली लोली ऐं सकाफ़त बची सघे। ख़ुशी आहे जो सिंधी अदबी संगत कंबर शाख जे कुल वक़्त कारकुन ऐं पेशरू मसीह मक्सी जी हिन तारीख़ी लंघढंड ते प्रोग्राम थियो आहे ऐं रिहाण जो प्रोग्राम थियो आहे ऐं मसीह खे मुबारक हुजनि। ऐं असां इहो बि मसीह रखंदासीं त मसीह असांखे ॿियो बि किताब ॾिए
त असां उहो पढ़ूं ऐं हिन नस्ल खे तव्हांजी ज़रूरत ऐं मसीह महिरबानी करे ॿियो किताबु ॾियो। ज़रूरी सम्झां थो त अॼु जे हिन सियासत या समाज जे धूड़ ऐं दज़ में जंहिं मुआशिरे में असां रहूं था, अहिड़ा प्रोग्राम दिलनि ऐं रूह जे वुज़ूअ जे मुतरादिफ़ आहिनि। ऐं जेकॾहिं अहिड़ियूं महफ़िलियूं अहिड़ा प्रोग्राम थियनि त असांजूं जेके रूहानी तशंगियूं आहिनि या जेके अदबी ज़रूरतूं आहिनि, मां सम्झां थो उहे काफ़ी पूरियूं थींदियूं। ऐं मां बेहद शुक्रगुज़ार आहियां अदबी संगत शाह कंबर जो, जिन पंहिंजे हिन इंतिहाई अहमियत वारे प्रोग्राम में असांखे ख़ुशामदीद चई। सभ खां पहिरीं त मां चवंदुसि त जसुलेणी सिंधी अदबी संगत शाख कंबर, उन जा सदर, उन जा उहिदेदार, जिन ही हिकिड़ो प्रोग्राम जेको आहे उहो मुनक़िद कयो। छाकाणि त सिंध में असां जेकॾहिं ओवरऑल ॾिसूं त अदबी प्रोग्राम जेके आहिनि उहे घटि नज़र अचनि था। हाणे माज़ीअ जे भेट में, माज़ी में असांखे वधीक नज़र ईंदा, हाणे घटि आहिनि। असांजे इलाइक़नि में घटिजी वियूं सरगर्मियूं, ऐं सिहतमंद सरगर्मियूं उनखे चइजनि, अदबी सरगर्मियूं आहिनि, जिन सां न रुगो सिंधी ॿोली, अदब, शाइरीअ जी ख़िदमत थिए थी, पर समाज में ॼण हिकिड़ो जेको बीठल पाणी चइजे उन में हिकिड़ो पथर बि उछलाइजे थो, जंहिंसां हिकिड़ी सरगर्मी पैदा थिए थी। ॿियो जेको माॻ तव्हां चूंडियो लंघ ढंढ जो, हिकु सयाती माॻ आहे, ॼण हिन मुशाइरे सां, हिन अदबी सरगर्मी सां, हिन सयाती माॻ जी अॼु सूंहं बि तव्हां ॿीणी करे छॾी। असां हिन खां पहिरियां बि जॾहिं सिंधी सकाफ़त जो ॾियारो आयो आहे त उहे 2 प्रोग्राम असां दरिया जे किनारे ते मुशाइरे जे तौर ते मल्हायासीं। ऐं उन खां पोइ पाण जॾहिं हिकिड़ो दफ़ो हिते घुमणु आयासीं त ख़्यालु आयो त हिन ख़ूबसूरत माॻ ते जेकॾहिं असां सिंधी अदबी संगत जी छो न हिकिड़ी रिहाण कजे, छो न हिकिड़ी गजाणी कजे, त जीअं हिन माॻ जेको हिकिड़ो सूंहं आहे, हिन माॻ जी जेका फितरत सां भरियल आहे, उन जे माॻ ते वेही पाण हिकिड़ो उन जे बारे में बि ॻाल्हायूं, उन ते लिखूं ऐं उन ते शाइरी पढ़ूं। ऐं पंहिंजो असांजो जेको शाख जो दोस्त आहे मसीह मंगसी, जंहिंजा नज़मनि जी तमामु वॾी उॾार आहे ऐं उन जो सिंध लेवल ते नालो आहे, त उनखे हिकिड़े अहिड़े हंध ते घुराए ऐं उनखे भेटा ॾिजे जेको ख़ूबसूरत उन मसीह जे नज़मनि वांगुरु ख़ूबसूरत हुजे। उन जे करे असां हीउ हंधु चूंडियोसीं ऐं हिते अॼु दोस्त भरपूर शिरकत कई दोस्तनि, जंहिंमें पूरे ज़िले जा अदीब, शाइर, सुगड़ ऐं सहाफ़ी दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी, भाऊ शेर मोहम्मद जी तमामु घणी महिरबानी, जंहिं असांखे हीअ हंध ते अचण जी आछ ॾिनी ऐं असांखे हिते इज़तूं बख़्शियूं। उमेदु आहे त इंशाअल्लाह ॿियनि दोस्तनि सां आईंदा बि ईअं अहिड़नि ई सिंध जे क़ौमी माॻनि ते वेही पाण मुशाइरा बि कंदासीं ऐं उन्हनि ते दोस्तनि सां रिहाण बि कंदासीं। जसो हुजे उनजे सेक्रेटरी खे ऐं उनजी पूरी टीम खे जिन ही प्रोग्राम अरेंज कयो। ऐं मसी मक्सी डेफिनेटली पंहिंजो नज़म जो हिकु वॾो बहितरीनु शाइर आहे, जेको न सिर्फ़ु कंबर जे हद ताईं पर उहो सिंध जी लेवल जो वॾो शाइर आहे। सो असां बतौर टीम इहो सोचियोसीं त जीअं त हीअ रोमेंटिक शाइर आहे, सो हिन सां रिहाण जे लाइ हंधि बि अहिड़ो हिकिड़ो रोमेंटिक रोमेंस वारो हुजे। इन जे करे लंगर डंड जो असां पंहिंजो फ़ैसिलो कयोसीं त उन सां रिहाण फितरी मंदरनि वारी जॻह ते, जिते पखी हुजनि, पाणी हुजनि, कुदरती नज़ारा हुजनि, उन करे असां हीउ ॿाहिरि प्रोग्राम रिथियोसीं ऐं अॼु तमामु सुठो प्रोग्राम थियो। संगत जी सुठी शिरकत रही, शाइरनि जी, सुगड़नि जी, सहाफ़ियुनि जी। इन लाइ जसो हुजे असांजी संगत जी टीम खे ऐं मुबारकूं हुजनि मसीह मक्सी से, जंहिंसां असां अहिड़ी रिहाण रचाईसीं। साईं इहो ई चवंदुमि त संगत जा लख कुर्ब महिरबानी, जंहिं अहिड़े तारीख़ी हंध ते मुंहिंजे सां रिहाण मल्हाई ऐं हेॾनि दोस्तनि खे कठो कयो ऐं मुहबतूं वंडियूं। मां सभिनी दोस्तनि जो दिलि सां शुक्रगुज़ार। नीअं हुया नादान दीवाननि जे देस में, मूंखे कहिड़ी आथत ॾियनि भोपा ऐं भॻवान। दीवाननि जे देस में छा मन पंहिंजो ज़ख़्मी थियो, मुर्किया महिरबान दीवाननि जे देस में। वॾी तमामु बहितरीनु लॻो, तमामु बहितरीनु साईं मसीह साहिब जी जेका दोस्तनि जो रिहाण मल्हाए अदा कयो आहे, त हर शऊर वारे जो इहो हक़ु आहे त उनखे इज़त ऐं मान जेको आहे सो दशकिजे। ऐं शऊर वॾी ॻाल्हि आहे जेको आहे सो मसीह मक़सद असांजे सिंधी अदबी संगत कंबर जो न पर पूरे सिंध जो जेको आहे हिकिड़ो तमामु बहितरीनु
ऐं सुठो नज़म जो शाइरु आहे। साईं तमामु घणी ख़ुशी थी आहे असांजे प्यारे दोस्त मक्सी सां रिहाण जेको गज़ल जो बहितरीनु शाइरु आहे ऐं महफ़िल मुशाइरो थियो। सिंधी अदबी संगत हिकिड़ो सुठो किरदारु निभाए रही आहे ऐं असांजो अञा अॻिलो क़दम अञा भरपूर ऐं बहितरु हूंदो। हीअ गज़ल आहे गज़ब मां कसम थो खणा, हीअ गज़ल आहे गज़ब मां कसम थो खणा, तूं अखियूं खण पिरी मां कलम थो खणा, तुंहिंजे दीदार में थी बचे ज़िंदगी, तुंहिंजे साम्हूं आहीं पोइ दम थो खणा। सिंधी अदबी संगत शाख कंबर तरफ़ां अॼु नज़म जे सुहिणे शाइर मसीह मक्सी सां रूह रिहाण ऐं मुशाइरो थी गुज़रियो। हीउ मुशाइरो सिंध जे तारीख़ी माग लंगडंड ते थी गुज़रियो, जंहिंखे मौजूदु आयल महिमाननि तमामु घणी पज़ीराई ॾिनी ऐं हिते मौजूदु जेके अदब सां तालुक़ रखंदड़ सहाफ़ी, शाइर, अदीब, कहाणीकार मौजूदु आहे, जिन चयो त हीउ जेको तसलसल आहे तमामु बहितर ऐं सुठो तसलसल आहे। अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम सॼी सिंध में थियणु खपनि, पर हीउ जेके तारीख़ी माग आहिनि ऐं असांजा जेके शाइर अदीब दोस्त आहिनि उन्हनि खे घुरिजे त सिंध जे समूरनि मागनि ते वञी करे अहिड़ा प्रोग्राम कनि ऐं उन्हनि खे उजागर कनि। न सिर्फ़ु सिंध जी शाइरी उजागर थींदी, पर सिंध जा जेके माग आहिनि उहे बि उजागर थींदा ऐं हीउ अॼोको जेको प्रोग्राम आहे सिंध जे तारीख़ी माग लंगडंद ते जेको थी गुज़रियो उहो तमामु बहितरीनु ऐं हिकिड़ो तारीख़ी प्रोग्राम थी गुज़रियो, जंहिं ते सिंधी अदबी संगत शाख कंबर जे सेक्रेटरी मुश्ताक गोपांग खे दोस्तनि मुबारकबाद पिणु ॾिनियूं। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में तव्हां सां गॾु हूंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान पीर कयूं मूंखे ॾींदा इजाज़त। साथ सलामत, सिंध सलामत। तुझे नेणन में जन्नत मुमाणी, तुझे नेणन में जन्नत मुमाणी, तुझे नेणन में वारथी कारूं झर चपक चौकाशो वारथी का